सकरन में फनकारा बुशरा अली बासर शख्स ते ब्लैकमेलिंग जा इल्ज़ाम हणंदे सरकार का तहफ़ुज़ जी घुर कई है। रिपोर्ट कर रहा है गुलाम कादिर चांडियो। सिंध जी नौजवान फनकारा बुशरा अली बासर शख्स ते ब्लैकमेलिंग जा इल्ज़ाम हणंदे सरकार का तहफ़ुज़ जी घुर कई। हैदराबाद के इलाके अली पैलेस फेज़ 2 जी रहवासिन बुशरा अली पंहिंजी माउ बीबी शबाना ऐं मासूम भाउ गुलाम शबीर सां गॾु नेशनल प्रेस क्लब सकण पहुची दाहींदे ॿुधायो त बासर शख्स चनेसर आरिसर सां 2 साल अॻु एल्बम करण बहाने वास्तो थियो, जंहिं मूंखां मुख़्तलिफ़ शाइरनि जा 2 एल्बम कराया, जंहिंखां पोइ हिन मुंहिंजी माउ खां मुंहिंजो रिश्तो घुरियो ऐं इनकार बैदि चनेसर आरिसर खेसि ब्लैकमेल करणु शुरू कयो ऐं ज़बरदस्ती शादी कराइण लाइ ज़ोर भरियो। शादी न करण जी सूरत में खेसि ऐं संदसि घर भातियुनि खे मारण जूं धमकियूं ॾिनियूं। हिकिड़ी यतीम न्याणी यतीम फंकारा बुशरा अली इहो चनेसर आरिसर तमामु घणो मूंखे ब्लैकमेल करे रहियो आहे। मां वज़ीर आला सिंध उन्हनि खे मुंहिंजी अपील आहे, मां हथ ॿधी उन्हनि खे अपील थी कयां त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं मूंखे ऐं मुंहिंजी फैमिली खे ज़िंदगी जो ख़तरो आहे ऐं मूंखे इंसाफ़ खपे। तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको चनेसर आरिसर खे हू रिश्तो न ॾियण जे करे हू असां सां दुश्मननि ते लही आयो आहे ऐं हुन इहो बि मूंखे चौराहे मोकिलियो आहे त मूंखे रिश्तो न ॾींदी ऐं कुझु बि करे सघां थो मूंखे न्याणी जो पंहिंजे जो रिश्तो न ॾींदी त ऐं छो ॾियां, हुनजी उमिरि ॾिसो तव्हां ऐं हिन सां मुंहिंजी का अहिड़ी ॻाल्हि कोन ई थियल। इहे सभु इल्ज़ाम तराशूं पियो करे ऐं असांखे ब्लैकमेल पियो करे। इहो जो हक़ इंसाफ़ कयो वञे, ऐं तव्हां सां मुतालबो थी कयां मुंहिंजो हक़ इंसाफ़ कयो वञे, मुंहिंजी न्याणी जो हक़ इंसाफ़ कयो वञे ख़ुदा जे वास्ते। हिननि वज़ीर आला सिंध सकाफ़त खाते जे वज़ीर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो